बंद कयो, मारामारी बंद कयो, गुंडागर्दी बंद कयो, प्रिया कुमारी खे आज़ाद कयो। प्रिया कुमारी आहे उनखे अगवा कयो वियो आहे ऐं जेके आहिनि से ज़ालिमन हिन सिंध खे हमेशह ज़ालिमन ज़ुल्म कयो आहे, नियाणी खे अगवा कयो आहे ऐं जेके बि हिंदुस्तान नानसा बि कयूं वियूं आहिनि। असां PIF जे तरफ़ां सभिनी दोस्तनि ऐं गॾु रैली कढी आहे प्रियंका जे हक़ में ऐं असां इहो ई अर्ज़ु कयूं था वज़ीर आला सिंध प्राइम मिनिस्टर शहबाज शरीफ़ ऐं वस वारा अमलदार जेके बि कामर साहब आहिनि उन्हनि खे इहो एहतजाज रिकॉर्ड कराइनि था त प्रियंका जेका प्रिया कुमारी आहे उनखे जल्द खां जल्द हिन अगवाखोरनि जे चंबे मां आज़ादु करायो वञे त जीअं हर ॿार पंहिंजे माउ सां गॾु जीअं ख़ुशियूं मल्हाईंदो आहे। हीअ ईद त असांजी वई पर असांजे ईंदड़ ईद ॾियारी ख़ुशियुनि जो त्योहार आहे ऐं असां इहा उमेद था करियूं पाकिस्तान जे वज़ीर आज़म वज़ीर आला सिंध चीफ जस्टिस साहिब ऐं सभिनी खे अपील था कयूं त हुनखे आज़ादु कराए त जीअं ईंदड़ ईद असां जेको प्रियंका सां गॾु मल्हायूं ऐं उहा हिनजी अमड़ जेका रातो राति रोई ऐं सिज उभारे थी ऐं राति जो निंड नथी करे त उहा पंहिंजे बचड़े खे हंज में विहारे ऐं ख़ुशियूं मल्हाए ऐं ईंदड़ जेका आहे ईद इहा असां हुन सां गॾु मल्हायूं। थैंक यू। प्रिया कुमारी के जो नाक बांधी बना बैठा इन जी आज़ादी जे लाइ असां रैली कढी आहे। असां सिंध गवर्नमेंट पाकिस्तान जी गवर्नमेंट वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं जेके बि आहिनि असां उन्हनि सभिनी खे इहा अर्ज़ु कंदासीं त महिरबानी करे असांजी जेकी 2 सालनि खां क़ैद जेकी बांधी बणियल आहे या 2-3 साल जेके थी विया आहिनि प्रिया कुमारी मासूम जेकी सिंध जी नियाणी आहे उनखे जल्द खां जल्द आज़ादु कराया वञे। ॿी सूरत में असांजी जदोजहद जारी रहंदी। असल में ये है जो दोस्तन जेका रैली कढी है या नियाणी प्रिया कुमारी की आज़ादी के लिए कढी है छो तो उनके 2-3 साल थी अञा ताईं नियाणी जेका आहे आज़ाद नथी थी उन करे असां पुरो मन रैली जेका कढी है उनकी आज़ादी लाइ उनजी बाज़ियाबी लाइ ऐं असां जेके वस वारनि खे असां गुज़ारिश बल्कि पुरज़ोर अपील था करूं त प्रिया कुमारी खे जेको आहे आज़ादु कराए ॾिनो वञे छो त हिते हिन जे लाइ ख़ासि तौर ते धरती तंग कई पई वञे ऐं केर बि माना कानून जी बालादस्ती न आहे। अगरि कानून जी बालादस्ती हुजे त इहे अहिड़ा वाक़ियात न थियनि। उन करे असां चीफ जस्टिस ऑफ सुप्रीम कोर्ट पाकिस्तान प्राइम मिनिस्टर पाकिस्तान CM सिंध ऐं जेके वस वारा उनखे असां गुज़ारिश कयूं था त असांजा इहे मसइला ॿुधी ऐं असांखे अमन अमान जी पालन कनि। में एहतजाज हले पियो प्रिया कुमारी के हवाले से 3 साल थी विया आहिनि अञा ताईं का भी उनकी आज़ादी मतलब क्या बाज़ियाबी ना थी। असां शिलादपुर में मिनॉरिटी की तरफा भील इंटेलेक्चुअल फोरम की तरफा या रैली कढी आहे त महिरबानी करे असांजी रिक्वेस्ट आहे CM सिंध के असांजी रिक्वेस्ट आहे चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान के जेके भी असांजा आला अमलदार आहिनि महिरबानी करे प्रिया कुमारी के आज़ादु कराए वञे ऐं उन्हनि खे सभिनीनि खे ख़बर आहे त कंहिं वटि इहा क़ैद आहे लेकिन अञा ताईं को बि अमल कान्हे आयो आहे। जेके हिननि जा असांजा जेके माइनॉरिटी जा मिनिस्टर आहिनि जेके MPA MNA जेके वॾेरा जेके आहिनि इहे अञा ताईं इन मामले ते छो ख़ामोश आहिनि। ही जॾहिं इलेक्शन थींदी आहे वोट जे लाइ त कटोरो खणी हलिया था अचनि जॾहिं कंहिंसां नाइंसाफ़ी थींदी आहे माइनॉरिटी सां कंहिंसां का ग़लति ॻाल्हि थींदी आहे का अगवाकारी थींदी आहे को ज़ुल्म थींदो उन टाइम ते निकिरंदा ई न आहिनि। त असांजो गवर्नमेंट पाकिस्तान के ऐं गवर्नमेंट सिंध के अपील आहे त महिरबानी करे इन जो ॻाल्हि जो नोटिस वरिते GIT जोड़ी आहे लेकिन अञा इन ते थोरो वधीक गौर सां अमल कयो वञे ताकि असांजी प्रिया कुमारी जेको आहे आज़ादु थी वञे ऐं पंहिंजे अमड़ ते वञे। साईं अॼु जेको आहे असां जेको एहतजाज रिकॉर्ड करायो प्रिया कुमारी हवाले सां नंढड़ी मासूम आहे सभु को बचड़े वाला जंहिंजो बचो वञे थो उन खां उहो हशर थींदो त छा इहो मासूम बचो आहे छा न हुन छा बिगाड़ियो आहे उन्हनि खे। 3 साल थी विया आहिनि 3 सालनि में केरु ॿुधण लाइ तयारु कोन्हे। जेॾीमहिल इलेक्शन अचे थी त ओॾीमहिल त चवंदो त असीं तव्हांजा हमदर्द आहियूं असीं तव्हांजा हॾ ॾोखी आहियूं त असां हीअं कंदासीं असां हूअं कंदासीं। 3 साल थी विया आहिनि अॼु हू नियाणी माना का छा ग़ाइबु थी वई आहे। असां त इहो ई अर्ज़ु कंदासीं त बाबा हीअ पूरो माना असां जेके रैली कढूं था एहतजाज कयूं था त असांखे उहा प्रिया कुमारी छो कोन थी मिले वञे पंहिंजी सॼी अमड़ खे त उहा मिले त असां त भले ॿियो न त घटि में घटि असां पंहिंजे घरनि में कुझु न कुझु त महफ़ूज़ रहूं। इहो बि असांजो हक़ न आहे। लतीफ़ साईं सरकार चयो त वाक़ा करणु मुंहुं ॿुधणु कमु बरो असां ॿुधण बि कोन था छो असां ॾोह घणो कयो आहे घटि में घटि इहो ॿुधनि त सही इन ते असीं आवाज़ उतारियो अञा बि इन ते अमल न कयो त असां एहतजाज जो दाइरो वधाए